लागर्थम। ठीक है, हाँ लागर्थम छा है, लागर्थम के हवाले से थोड़ी इन जी नंढड़ी हिस्ट्री आवाज़ बताइंदा तो अबू मोहम्मद मूसा अल ख्वारिज़मी लागर्थम के हवाले से कॉन्सेप्ट दिनों। ठीक है, इन में ब बेसिस यूज़ थींदा आहिनि, हिकिड़ो बेस 10 ॿियो बेस ई यूज़ थींदो आहे। बेस 10 के हवाले से असांखे प्रोफेसर हेनरी ब्रिग्स ॿुधायो, प्रोफेसर हेनरी ब्रिग्स। बेस ई के हवाले से असांखे ॿुधायो जॉन नेपियर। ई बेस ई जो मकसद है असां वटि ई हिकिड़ो नेचुरल इरेशनल नंबर है। ठीक है, ई छा आहे असांजो हिकिड़ो इरेशनल नंबर है जिनकी वैल्यू है 2.718 ऐं समथिंग। ठीक है, हीअ असां वटि हिकिड़ो इरेशनल नंबर है। इन जूं जेके प्रॉपर्टीज़ हुयूं उहे आइलर ॿुधायूं। आइलर हिकिड़ो मैथमेटिशियन हो, उन इन जूं प्रॉपर्टीज़ ॿुधायूं। ठीक है, हाँ लागर्थम आहे छा, लागर्थम की नंढड़ी हिकिड़ी डेफिनेशन आहे। हूअं तो तव्हांजी बुक में मैथमेटिकल भी है, थ्योरेटिकल डेफिनेशन है। The power of any number, power of any number is called logarithm। ठीक है, माना कंहिं भी नंबर के पावर के असीं छा चवंदासीं, लागर्थम चवंदासीं। फॉर एग्जांपल हिते मां लिखां थो 10 पावर 2 इज इक्वल टू 100। ठीक है, तो हाणे हिते असां वटि छा आहे 10 पावर 2 आहे, तो यानी हिन जो लाग असां वटि लागर्थम छा थींदो 2 थींदो। ॾिसो न हीअ कहिड़े फॉर्म में लिखियल आहे, कल्ह पाण पढ़ियासीं, ही एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखियल आहे। कहिड़े फॉर्म में आहे, हिन खे छा चइबो, एक्सपोनेंशियल फॉर्म चइबो। ठीक है, हीअ असां वटि एक्सपोनेंशियल फॉर्म में आहे। त हिन में असां छा कंदा आहियूं, एक्सपोनेंशियल फॉर्म मां असां लागर्थमिक फॉर्म में वेंदा आहियूं। ठीक है, हाँ एक्सपोनेंशियल फॉर्म मां असां लागर्थमिक फॉर्म में कीअं वेंदा आहियूं, एक्सपोनेंशियल फॉर्म टू लागर्थमिक फॉर्म। ठीक है, हाँ 10 पावर 2 आहे असां वटि इज इक्वल टू 100 आहे। तो हाँ लागर्थम में असां लागर्थमिक फॉर्म में हिन खे कीअं लिखंदासीं, असां लिखंदासीं log of 100 to the base 10 इज इक्वल टू 2। ठीक है, यानी log of 100 हिन खे कीअं पढ़बो, log of 100 to the base 10 इज इक्वल टू 2। हिते ही असां वटि बेस आहे ऐं उन जो जेको log असां 100 जो फाइंड कंदासीं बेस 10 ते असांखे छा मिलंदो 2 मिलंदो। इन खे असां लागर्थमिक फॉर्म में ईअं लिखंदासीं। ठीक है, जेकॾहिं हू MCQs में हीअं लिखे, इहो ई साॻियो MCQ टाइप ते ॾे, चए त 10 पावर 2 इज इक्वल टू 100, राइट वाट विल बी द लागर्थमिक फॉर्म, वाट विल बी द लागर्थमिक फॉर्म। ठीक है, तो पोइ उन हिसाब सां तव्हां हीअं लिखंदोसि log of 100 to the base 10 इज इक्वल टू 2। ठीक है, हाँ इन साॻे शइ मां वापसि बि त वञी सघो था, माना हिन एक्सपोनेंशियल फॉर्म मां तव्हां लागर्थमिक फॉर्म में आया हो, लागर्थमिक फॉर्म मां तव्हां एक्सपोनेंशियल फॉर्म में वञी सघो था। त हीअं ॾे तव्हांखे जेकॾहिं चए त हिन जो एक्सपोनेंशियल फॉर्म छा थींदो, तव्हां हीअं लिखंदोसि। ठीक आहे, त हाणे तव्हां छा कंदो, हीअ जेको बेस आहे, ही हिन पासे जेका शइ वैल्यू आहे, त इन वैल्यू खे तव्हां 2 जे मथां रखंदो ऐं 100 हिन पासे अची वेंदो। ठीक आहे, यानी 10 पावर 2 इज इक्वल टू 100 सेम हिसाब सां। ठीक है, जेकॾहिं असां वटि ईअं ई हुजे 2 पावर 8 या 2 पावर 3 हुजे बराबर हुजे 8 जे, त हाणे हिन जो लागर्थमिक फॉर्म छा थींदो, log of 8 to the base 2 इज इक्वल टू 3। ठीक है, हाँ अड़े हिसाब से जेकॾहिं असां वटि हीअं अचे 16। ठीक है, तो 4 पावर 2 यानी 4 स्क्वायर इज इक्वल टू 16। हाँ इन जो लागर्थमिक फॉर्म छा थींदो, log of 16 to the base 4 इज इक्वल टू 2। ठीक है, हाँ माना असां केॾा विया आहियूं, लागर्थमिक फॉर्म मां एक्सपोनेंशियल फॉर्म में ऐं जेको आहे एक्सपोनेंशियल फॉर्म मां असां लागर्थमिक फॉर्म में। कुछ ॿिया भी एग्जाम्पल कयूं जो तव्हांखे वधीक ॻाल्हि क्लियर थिए। जेकॾहिं असां हीअं लिखूंसि 4 पावर 3। ठीक है, 4 पावर 3 असां वटि अची वियो। हिन खे कीअं लागर्थमिक फॉर्म में लिखंदो, log of 64 to the base 4 इज इक्वल टू 3। ठीक है, क्लियर है। जेकॾहिं हीअं लिखूं असां त छा लिखंदासीं, log of 9 to the base 3 इज इक्वल टू 2। ही माना असां छा पिया कयूं, एक्सपोनेंशियल फॉर्म मां लागर्थमिक फॉर्म में पिया वञूं। ठीक है,
जेकॾहिं हाणे लागार्थमिक फॉर्म कुछ मां लिखां थो, log ऑफ मिसाल मां हिते 8 थो लिखां, ठीकु आहे, टू दी बेस इज इक्वल टू मिसाल 3 आहे। हाणे हिनखे कीअं लिखंदव तव्हां एक्सपोनेंशियल फॉर्म में, हिनखे कीअं लिखंदव, ही 3 जेको आहे सो केॾांहुं अची वेंदो हिन बेस ते, ऐं ही 8 हिन पासे अची वेंदो, क्लियर आहे। त यानी छा थींदो असां वटि 2 पावर 3 इज इक्वल टू 8, क्लियर थी वियो। जेकॾहिं हिते ई मां लिखां ठीकु आहे, हाणे हिनखे कीअं चेंज कंदव, सेम तव्हां छा कंदव, 2 हिन 8 ते अची वेंदो ऐं 64 हिन पासे अची वेंदो, कीअं थींदो 8 पावर 2 इज इक्वल टू 64, क्लियर थी वियो। इहे असां वटि छा आहिनि एक्सपोनेंशियल फॉर्म टू लॉगरिथमिक फॉर्म। हाणे इन जे ज़रिए असां छा कंदासीं, कुझु वैल्यूज़ फाइंड कंदासीं, ठीकु आहे। हाणे हिते ॾिसो हीअ सभु शयूं असां वटि ॾिनल आहिनि, थोरो गौर कयो, हिते 64 बि ॾिनल आहे, 8 बि ॾिनल आहे, 2 बि ॾिनल आहे, ठीकु आहे। त हाणे हिते असांखे हिनखे वधीक सॉल्व करण जी ज़रूरत न आहे, जस्ट असां छा कंदासीं, हिनखे हिन फॉर्म में चेंज कंदासीं। हिते ई जेकॾहिं हिननि मां का बि वैल्यू गायब हुजे, जेकॾहिं हिननि मां का बि वैल्यू गायब हुजे, हिते ई वेरिएबल ॾेई छॾे, फॉर एग्ज़ाम्पल हीअं, ठीकु आहे। हिते मिसाल चए log ऑफ 8, ठीकु आहे, x इज इक्वल टू 2। हाणे चए x जी वैल्यू फाइंड कयो, ठीकु आहे। हाणे हिते पुछे x जी वैल्यू फाइंड कयो, ठीकु आहे। इहा साॻी शइ मां हीअं थो लिखां, log ऑफ 8 64 इज इक्वल टू x, ठीकु आहे। हाणे वरी हिते चए थो x जी वैल्यू फाइंड कयो, माना का हिकिड़ी शइ गायब करे पियो। हिते छा खे गायब कई, थोरो ध्यानु ॾियो, 64 खे गायब कई, ठीकु आहे। हिते वरी छा खे गायब कई, 2 खे गायब कई, ठीकु आहे। वरी जेकॾहिं हिन पासे मां लिखां, इहा शइ सम्झी वेंदव, तव्हांजी वधीक ॻाल्हि क्लियर थींदी, ठीकु आहे। हिते जेकॾहिं मां लिखां log ऑफ 64 x इज इक्वल टू 2, ठीकु आहे। हाणे हिते छा खे गायब कयो अथसि, बेस खे गायब कयो अथसि, यानी हिते असां वटि हिकिड़ी शइ गायब आहे, हिते वरी हीअ शइ गायब आहे। हाणे टिनी में असांखे छा x जी वैल्यू फाइंड करणी आहे। हिते हू कहिड़ी वैल्यू रखी सघे थो, मिसाल जेकॾहिं हुते z रखे तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे, माना वेरिएबल कहिड़ो बि रखी सघे थो, ABC जो, परेशान न आहे थियणो। y रखे तॾहिं y जी वैल्यू फाइंड कंदासीं, x रखे x जे हिसाब सां, ठीकु आहे। त हाणे हिते हुन तरीक़े सां असां सॉल्व कंदासीं, हिनखे हिन तरीक़े सां, हिनखे हिन तरीक़े सां, ठीकु आहे। हाणे टई तरीक़ा सां यूज़ कंदासीं। हाणे सभ खां पहिरीं त हिन मेथड खे, हिन तरीक़े खे तव्हां छा में चेंज कंदो, हीउ कहिड़ो फॉर्म आहे, लॉगरिथमिक फॉर्म आहे, ठीकु आहे। लॉगरिथमिक फॉर्म खे पहिरियां एक्सपोनेंशियल फॉर्म में चेंज कंदो, माना पहिरियां असां वटि इहो हूंदो त लॉगरिथमिक फॉर्म में एक्सपोनेंशियल फॉर्म में चेंज कयूं, कीअं कंदाऊं चेंज, हीउ 2 अची वेंदो हिन ते, ईअं न, ऐं बराबरि छाजे थी वेंदो 2x, माना हिते 8 पावर 2 इज इक्वल टू x, ठीकु आहे। त हाणे x जी हिनखे तव्हां हीअं सिधो करे लिखी सघो था, हीअं सही आहे, माना हिनखे हिन पासे रखियो आहे, त माना वेरिएबल ओरी पासे हूंदो आहे न, त थोरी ईज़ीनेस थींदी आहे, ठीकु आहे। x बराबरि, हाणे हिनखे तव्हां सॉल्व कंदो छा मिलंदो, ॾिसो पावर असां वटि घणो आहे 2 आहे, यानी हिन जो एक्सपोनेंट असांखे कल्ह ई पढ़ियोसीं, त एक्सपोनेंट ॿुधाईंदो आहे त हिनखे केतिरा दफ़ा ज़र्ब करिणो आहे, ज़र्ब में खोलणो आहे। 8 खे तव्हां 2 दफ़ा ज़र्ब करायो, x इज इक्वल टू 8 8 8 64, x जी वैल्यू अची वई 64 साॻी, ठीकु आहे। हाणे अचो हिते, इन साॻे x खे तव्हां छा कंदव, हिन जे मथां ॾींदो, ईअं न, वरी ॾिसो इहो x अची वियो हिन जे मथां, ऐं हीअ असां वटि 64 हिन पासे अची वेंदा, ठीकु आहे। 8 जे मथां x लिखो ऐं हिन पासे असां वटि 64, क्लियर आहे। हाणे तव्हां छा कंदव, हिन जा बि फैक्टर कढो, हिन जा बि फैक्टर कढो, बेस सेम कंदासीं। कल्ह पढ़ियोसीं त बेस जॾहिं सेम हूंदा त पोइ पावर पाण में इक्वल थी वेंदा। हिन जो पावर घणो ईंदो, 2 पावर 3x हिन ते लिखी सघूं था, 64 जो 2 पावर 6 करे सघूं था। हिन जा तव्हां फैक्टर कढंदव, ठीकु आहे। 64 जा ईअं फैक्टर कढी करे पोइ तव्हां छा कंदव, उन्हनि जा पावर जोड़ कंदव, ठीकु आहे, क्लियर थी वेंदो, डायरेक्टली कयो थोमांसि। हाणे तव्हां छा कंदव, हिनखे ज़र्ब करायो। हाणे मूं कल्ह ई तव्हांखे ला हिकिड़ो पढ़ायो त पावर ला, जेकॾहिं पावर हीअं हुजनि, माना 2 पावर 3 होल x पावर आहे, ठीकु आहे। त तव्हां इन्हनि ॿिन्ही पावर्स खे पाण में कराईंदो ज़र्ब, 3x थी वेंदो हिते, 3x इज इक्वल टू 2 पावर 6। हाणे बेस ॿिन्ही जा सेम आहिनि, बेस छा आहिनि, सेम आहिनि, त पावर छा थींदा, इक्वल हूंदा। त हाणे x बराबरि 6 अपान में 3, x बराबरि 6 अपान में 3, छो 3 हिते मल्टीप्लाई में हुन पासे वेंदो
डिवाइड में थी वेंदो, ठीकु आहे। एक्स इज़ इक्वल टू 6/3, त हाणे 3 जो खोड़ो हणो हिन ते, 1 3 द 3 2 3 द 6, एक्स इज़ इक्वल टू 2, माना एक्स जी वैल्यू असां वटि छा अची वई 2, जेका असां वटि आहे हिते। क्लियर थी वियो। हाणे तव्हां अचो हिन ते, हाणे ही पॉइंट जस्ट यादि कयो, ठीकु आहे। इन हिसाब सां तव्हांखे माना जेकॾहिं अची वञे त log ऑफ एक्स टू द बेस 8 इज़ इक्वल टू 2, वाट इज़ द वैल्यू ऑफ एक्स, फाइंड द वैल्यू ऑफ एक्स, या एक्स इज़ इक्वल टू वाट, कुझु बि अची सघे जी। हाणे हिन ते अचो, तव्हां छा कंदव, हिन खे बि सेम तरीक़े सां तव्हां ही हिन जे मथां आणियो, एक्स पावर 2 अची वियो, हिते असां वटि छा थींदो 64, ठीकु आहे। त हाणे तव्हां जेको आहे सो हिकिड़ो कमु कंदव, हिन जे मथां स्क्वायर अची वियो न, त हाणे तव्हां छा कंदव, जॾहिं बि स्क्वायर ख़तमु करिणो हुजेव, ॿिन्ही पासे खां तव्हांखे ॿ तरीक़ा, हिन जा काफ़ी तरीक़ा आहिनि हल करण जा, ठीकु आहे। बहरहाल सिंपल तरीक़ो जेको असां वटि आहे उहो कयूंसि था। काफ़ी ॿिया बि तरीक़ा आहिनि, तव्हां हिननि जा फैक्टर कढी करे पोइ वरी जेको आहे सो उन हिसाब सां हिन खे हल करे सघो था, उहो वरी लेंदी प्रोसेस थी वेंदो। तव्हां छा कंदव, अंडर रूटिंग बोथ साइड्स, या टेकिंग रेडिकल टू बोथ साइड्स। रेडिकल बि कहिड़ो, इंडेक्स 2 वारो खणंदो, छो जो हिते पावर घणो आहे 2 आहे, इंडेक्स 2 वारो। इंडेक्स वारा पावर पढ़ी आयासीं कल्ह, इंडेक्स 3 बि थी सघे थो, 4 बि थी सघे थो, बहरहाल असां हिते स्क्वायर रूट वारो पावर खणंदासीं। क्लियर थी वियो रेडिकल। हाणे तव्हां छा कंदव, स्क्वायर रूटिंग द बोथ साइड्स, या अंडर रूटिंग बोथ साइड्स, या टेकिंग रेडिकल टू बोथ साइड्स विद इंडेक्स 2, ठीकु आहे। त हाणे हिते तव्हां छा कंदव, एक्स स्क्वायर अंडर रूट 2, 64 अंडर रूट। क्लियर थी वियो, ॿिन्ही पासे अंडर रूट अची वियो। अंडर रूट स्क्वायर रूट में कैंसिल थी वेंदो आहे, अंडर रूट स्क्वायर रूट में कैंसिल, छो कीअं कैंसिल थींदो आहे, कल्ह अधु में टॉपिक छॾियोसीं, बहरहाल हिते क्लियर थी वेंदो हाणे कुझु। एक्स स्क्वायर, हाणे ही अंडर रूट जॾहिं हटाईंदा आहियूं पाण छा लिखंदा आहियूं 1/2, अंडर रूट ख़तमु कंदा आहियूं पाण छा लिखंदा आहियूं 1/2 लिखंदा आहियूं, 2 2 में कैंसिल थी वियो, बाक़ी छा बचंदो एक्स, यानी अंडर रूट स्क्वायर रूट में, माना जेको आहे स्क्वायर में कैंसिल थींदो आहे, अंडर रूट या स्क्वायर रूट स्क्वायर में कैंसिल थींदो आहे, स्क्वायर रूट ऐं स्क्वायर में फ़र्क़ु अथव, ठीकु आहे। हाणे हीअ स्क्वायर रूट आहे, हीअ स्क्वायर आहे, इहे ॿई कैंसिल थी विया, एक्स बराबरि, हाणे हिन जो अंडर रूट छा निकिरंदो 64 जो 8 निकिरंदो, एक्स इज़ इक्वल टू 8 8 64, ठीकु आहे। त एक्स इज़ इक्वल टू छा थी वियो 8 थी वियो। क्लियर आहे। त हाणे ॾिसो हिते असां जस्ट हिकिड़ी वैल्यू खई आहे, उन मां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हू अहिड़े हिसाब सां मुंझाए सुवाल ॾेई सघंदा, ठीकु आहे। हिकिड़े सुवाल मां पाण काफ़ी सुवाल ठाहे हल करे छॾिया, ठीकु आहे। हाणे इन्हनि ते तव्हां कंदव प्रैक्टिस। क्लियर आहे, सम्झ में अची वई ॻाल्हि, मिटायूंसि, लिखी वठोसि। जी हिकिड़ो मिनट, अच्छा ही रही हो छा, हलो ठीकु आहे। ही अच्छा हिन में ॾिसो ही पावर हिन ते अची वियो, ठीकु आहे। हाणे 8 पावर एक्स आहे इज़ इक्वल टू 64, तव्हां छा कंदो बेस सेम कंदो, बेस सेम करण लाइ असां वटि ऑप्शन आहे त ॿिन्ही जा छा कंदो फैक्टर कढंदो, फैक्टर कढियासीं 2 पावर 3 अची वियो, पावर एक्स, एक्स त गई आहे, हिन जा फैक्टर कढियासीं त 2 पावर 3 अची वियो, ठीकु आहे, 3 थी वियो। ऐं 64 जा असां माना जेको आहे फैक्टर कढियासीं 2 पावर 6, यानी 2 6 टाइम्स मल्टीप्लाइड में आहे, पोइ असां छा कयो आहे हुन जा पावर एड करे रखी छॾियो आहे, ठीकु आहे। त हाणे 3x इज़ इक्वल टू छा थी वियो, माना हिते अची वियो 3x, 2 पावर 3x इज़ इक्वल 2 पावर 6, 3x ॾिसो बेस ॿिन्ही जा सेम थी विया। हाणे तव्हां छा कंदव पावर माना जेको आहे सो इक्वल करे रखंदव, उन्हनि मां तव्हां वैल्यू हाणे अर्थमेटिकली फाइंड कंदव, ठीकु आहे। हाणे ॾिसो हिकिड़ी शइ, लॉज ऑफ लॉगरिथम जेके इम्पॉर्टेंट अथव हिन में तव्हां वटि, इहे तव्हांजे लाइ इम्पॉर्टेंट अथव, लॉज ऑफ लॉगरिथम, लॉगरिथम जा कुझु लॉज आहिनि, इहे तव्हांखे यादि करणा पवंदा, ठीकु आहे। लॉगरिथम जो फर्स्ट लॉ आहे त जेकॾहिं असां वटि मिसाल कहिड़ो बि बेस खणोसि, हिते ॿ टर्म पाण में मल्टीप्लाई में हुजनि, हीअं अहिड़े तरीक़े सां थोरो गौर कयो, log ऑफ x इंटू वाई या एक्स वाई टू दी बेस a, ठीकु आहे। ईअं हुजे त पोइ तव्हां इन शइ खे कीअं एक्सपेंड कंदव, त हाणे तव्हां छा कंदव, इहो log ऑफ a बेस साॻियो लिखंदुसि, ठीकु आहे। हीअ x खणंदव, विच में हिते ज़र्ब वारी निशानी खे तव्हां छा में चेंज कंदव प्लस में, ऐं वरी log लिखंदव हिन खे y में। क्लियर थी वियो, सम्झ में अची वियो, माना log ऑफ x टू दी बेस a, हीअ निशानी प्लस में चेंज थींदी, वरी इहो साॻियो log खणंदव y सां टू दी बेस a, इहो फर्स्ट लॉ आहे, ठीकु आहे। इन में पहिरीं ॻाल्हि अची वई। नंबर ॿी ॻाल्हि आहे त जेकॾहिं मंड में हुजे हीअं x अपॉन y,
क्लियर आहे। जेकॾहिं वंड में हुजे त पोइ तव्हां छा कंदव माइनस में खणंदव, माना log ऑफ x टू दी बेस a खणंदव, log ऑफ x टू दी बेस a माइनस log ऑफ y टू दी बेस a, log ऑफ y टू दी बेस a। क्लियर थी वियो। नंबर 3 लाइ असां वटि ठीकु आहे, जेकॾहिं असां वटि हीअं हुजे x पावर n हुजे यानी को पावर हुजे, ठीकु आहे, हिते पावर में का शइ अची वञे त इहो पावर ऑटोमेटिकली अॻियां अची वेंदो, यानी छा थी वेंदो n log ax। क्लियर थी वियो। यानी ही जेको बि पावर हूंदो इहो अॻियां अची वेंदो। इन्हनि ते एग्ज़ाम्पल पाण कयूं था, पोइ लिखी छॾियो सभु, ठीकु आहे। हाणे इहे लाज़ तव्हांखे कुझु यादि करणा पवंदा। चेंज ऑफ बेस रूल बि आहे हिकिड़ो, पोइ पढ़ूं था, फ़िलहालु हिन शइ खे क्लियर कयूं। ऐं हिकिड़ी पॉइंट थोरो नोट कयो हिते, नोट आहे थोरो, इन शइ खे मे बी इहो यूज़ थिए अॻिते। लाग हुजे हिते, ठीकु आहे, माना लाग ऑफ कहिड़ो बि नंबर खणो, उनजो सेम बेस खणंदो न, उहो छाजे बराबरि हूंदो, असांजे 1 जे बराबरि हूंदो। ऐं ॿी पॉइंट कहिड़ी आहे, log ऑफ 1 टू एनी बेस इज इक्वल टू 0। इहे ॿ पॉइंट तव्हांखे यादि करणियूं, ठीकु आहे, यूज़ थींदियूं। log ऑफ 1 टू एनी बेस इज इक्वल टू 0, कहिड़ो बेस रखंदो 1 सां तव्हांखे 0 मिलंदो, ठीकु आहे। ऐं log ऑफ 1 माना सेम बेस हुजे ऐं सेम जंहिं शइ जो log था फाइंड कयूं उहो 1 जे बराबरि। क्लियर आहे, माना इहे ॿ पॉइंट तव्हांजे ज़हन में हुजनि। हाणे इहे मिसाल फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो कंबाइन एग्ज़ाम्पल था खणूं, जंहिंमां असां तक़रीबन इहे 3 लॉ यूज़ करे हल कंदासीं, सही आहे। हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे, मिसाल फॉर एग्ज़ाम्पल log ऑफ a x पावर n y अपॉन z हुजे, ठीकु आहे। इन में 3 लॉज यूज़ कंदासीं। हाणे अहिड़े क़िस्म जो हुजे, हिन खे चए थो त माना एक्सप्लेन करे लिखोसि हीअ शइ छाजे बराबरि आहे, ठीकु आहे, छाजे बराबरि आहे। तव्हां छा कंदो, सभ खां पहिरीं ॾिसो त हीअ ॿई छा में आहिनि, वंड में आहिनि, थोरो गौर कयो, वंड में बि आहिनि, ठीकु आहे। उनखां पोइ ज़रब जी माना ज़रब बि अथनि ऐं पावर बि अथनि, माना 3 लॉज हिन में यूज़ थींदा। सभ खां पहिरीं तव्हां छा कंदो, पहिरियां त वंड वारनि शयुनि खे सोल्व कयो, माना ज़रब वारा बि करे सघो था, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां डायरेक्टली कंदो त हिकिड़ी जाइ ते बि करे सघो था, बहरहाल पाण स्टेप बाय स्टेप कंदासीं, फ़िलहालु स्टेप बाय स्टेप, पोइ हुते तव्हांखे डायरेक्टली करिणो पवंदो। log ऑफ पहिरियां तव्हां छा कंदव, हिननि ॿिन्ही खे तव्हां माना जस्ट कंसीडर कयो त हीउ तव्हांजो सॼो x आहे, ठीकु आहे, ऐं हीउ तव्हांजो छा आहे y आहे, हुन वांगुरु, ठीकु आहे। पोइ तव्हां छा कंदव, हिन खे x पावर n y माइनस log ऑफ a z। क्लियर थी वियो। माना log असां हिन ते बि अप्लाई कयो ऐं हिन ते बि अप्लाई कयो, माइनस में खोलियो, सम्झ में आयो। हुन लॉ जे हिसाब सां ही लॉ थोरो हिन ते गौर कयो, log ऑफ x टू दी बेस a माइनस log ऑफ y टू दी बेस a, हिन वांगुरु थी वियो, ठीकु आहे। हाणे तव्हां छा कंदव, हाणे हिते विच में मल्टीप्लिकेशन आहे न, हिन जो मतिलबु आहे त हिन जे विच में मल्टीप्लिकेशन आहे, इनखे तव्हां प्लस में खोलींदव। मल्टीप्लिकेशन वारी शइ असां छा में खोलींदा आहियूं, प्लस में। हाणे तव्हां छा कंदव, log ऑफ x पावर n सेम खणंदो जीअं आहे, ठीकु आहे, टू दी बेस a प्लस में खोलींदो, छो जो मल्टीप्लाई आहे त प्लस में log ऑफ a y माइनस log ऑफ a z। क्लियर थी वियो। ऐं हिते असां वटि अञा हिकिड़ी शइ रहे पई, पावर वारी, पावर वारो लॉ यूज़ कंदो ही। हाणे तव्हां छा कंदव, ईज़ीली तव्हां इहो n खे खणी अचो अॻियां, n log ऑफ x a प्लस log ऑफ जीअं आहे, ठीकु आहे। माना हीअ शइ तव्हांजी, हीअ शइ बराबरि आहे तव्हांजे हिन शइ जी, ठीकु आहे, क्लियर थी वियो। हाणे अहिड़े हिसाब सां जेकॾहिं तव्हां वटि प्रॉब्लम, ही त जस्ट वेरिएबल्स हुया, ठीकु आहे, जेकॾहिं नंबर में अचे तॾहिं मिसाल log ऑफ 2 हुजे, हिते असां वटि मिसाल हिते जेको आहे सो तव्हां वटि एक्स स्क्वायर हुजे इंटू 3 हुजे, ठीकु आहे, अपान में 5 रखी सघो था एज इक्वल टू वाट, हिन खे तव्हां खोले सघो था, सही आहे। हाणे तव्हां छा कंदव, पहिरियां त हिन खे तव्हां हीअं रखोसि, log ऑफ 2 खणी करे, ठीकु आहे, एक्स स्क्वायर इंटू 3 अपान में सॉरी माइनस में लिखोसि, log ऑफ 2 5। क्लियर थी वियो। हाणे हिन शइ ते तव्हां अप्लाई कयो log, हिन शइ ते, ठीकु आहे। हाणे log ऑफ 2 सां हिते log ऑफ एक्स स्क्वायर लिखो टू दी बेस 2 प्लस ज़रब वारी निशानी खे छा में चेंज कंदासीं, प्लस में, ठीकु आहे। वरी log ॾींदो सेम बेस, ठीकु आहे, उनखां पोइ 3 माइनस log 2 5। ऐं हाणे हिते असां वटि छा आहे, स्क्वायर आहे, इहा शइ अॻियां खणी ईंदो 2 log x2, ठीकु आहे, प्लस log 2 3 माइनस log 5, ठीकु आहे, क्लियर थी वियो। जेकॾहिं हीअं हुजे log ऑफ a टू दी बेस मिसाल हिते 1/2 हुजे या अंडर रूट में हुजे, ठीकु आहे, इंटू y
मिसाल हिते बि अंडर रूट हुजे अपान में ज़ेड मिसाल 3/2 हुजे ठीकु आहे। हाणे अहिड़े क़िस्म जो प्रॉब्लम अची वञे हिनखे केरु सॉल्व कंदो ठीकु आहे। त हाणे इन्हनि शयुनि खे तव्हां पंहिंजे हिसाब सां हाणे करे सघो था। हिते मिसाल जेकॾहिं तव्हां हिनखे रखोसि log ऑफ a x 1/2 ही तमामु लेंदी थींदो, एतिरा वॾा प्रॉब्लम न ॾींदा, करियोसि त करे वेंदोसि ठीकु आहे, छॾियोसि टाइम ज़ाया थी। अच्छा क्लियर थी वियो आहे, माना 3 लास तव्हांजा क्लियर थी विया हिते। हाणे जेकॾहिं हिननि ते थोरी प्रैक्टिस कंदो तव्हांखे इहे नोट्सनि में बि इहे सभु शयूं तव्हांजूं मौजूदु आहिनि, थोरो माना हिननि शयुनि खे क्लियर कयो ठीकु आहे। हाणे चेंज ऑफ बेस रूल भला थोरो पढ़ी वठूं। मिसाल हीअं हुजे असां वटि हीअं हुजे फॉर एग्ज़ाम्पल हिते तव्हां बी लिखी छॾियोसि ठीकु आहे। हिते छा आहे असां वटि बी आहे, हिते छा आहे असां वटि ए आहे ठीकु आहे। त हाणे चेंज ऑफ बेस रूल तव्हां छा कंदव, तव्हां कहिड़ो बि हिते जेको आहे सो हिकिड़ो बेस रखी करे, मिसाल तव्हां बेस था रखो हिते ए, हिते बी आहे हिते ए आहे, तव्हां सी बेस रखी सघो था। सी बेस रखी करे उनखां पोइ हीअ मथियों बी लिखंदव, अपान में तव्हां छा कंदव वरी हिन खे तव्हां वरी मथे खणी ईंदव ऐं हिते सी ॾेई छॾींदव, छो जो ॿिन्ही में तव्हां बेस सेम रखंदव। क्लियर थी वियो, माना हिते बेस तव्हां कहिड़ो बि रखी सघो था। हिते सी रखियो आहे मूं ठीकु आहे, मूं सी रखियो आहे ऐं हिते बि सी रखंदव ऐं हीअ शइ हिते अची वेंदी, इनखे चइबो आहे चेंज ऑफ बेस रूल। हिनखे छा चइबो, चेंज ऑफ बेस रूल। क्लियर थी वियो। हाणे ईअं ई जेकॾहिं मिसाल हिते तव्हां कॾहिं log ऑफ 2 3 हुजे, हिनखे छा में के चेंज कंदवसि बेस रूल में, कहिड़ो बि बेस तव्हां पंहिंजो लॻाए सघो था। मिसाल ए बेस लॻाए ऐं हिनखे जेको आहे सो तव्हां A3 करे सघो था ठीकु आहे। इहो असांजो चेंज ऑफ बेस रूल आहे। क्लियर थी वियो, सम्झ में अची वियो। अच्छा हिकिड़ो टॉपिक जेको आहे सो तव्हांजो हिन लाॻार्थम जे चैप्टर में बि आहे, उहो थोरो डिस्कस करे था वठूं। साइंटिफिक नोटेशन पहिरियां अथव ठीकु आहे, लाॻार्थम में इन हिसाब सां ईंदा ठीकु आहे। अच्छा हेॾा ॾिसो साइंटिफिक नोटेशन, इहो ई तव्हांजे चैप्टर में अथव साइंटिफिक नोटेशन, जंहिंखे सिंधीअ में चइबो आहे साइंसी लिखणी ठीकु आहे। हाणे साइंटिफिक नोटेशन में असां वटि छा हूंदो आहे, जेको आहे सो असां छा कंदा आहियूं, वॾे मां वॾी रक़म खे माना शार्ट वे में लिखणु ठीकु आहे, या नंढे मां नंढी रक़म हुजे उनखे असां शार्ट वे में लिखूं, उनखे असां छा चवंदासीं साइंटिफिक नोटेशन चवंदासीं ठीकु आहे। हाणे वॾे मां वॾी वैल्यू या नंढे मां नंढी वैल्यू त हूअ मिसाल जेकॾहिं मां लिखां हिते 0.0000000 मिसाल हीअ रक़म मूं लिखी छॾी ठीकु आहे, या हिते कुझु बि तव्हां ॾेई सघो था 4 सही आहे। हाणे हीअ रक़म मिसाल जेकॾहिं असां पढ़ूंसि त असांखे थोरी तकलीफ़ थींदी पढ़ण में ठीकु आहे, पोइ इनखे असां छा कंदासीं एक्सपोनेंशियल फॉर्म में या साइंटिफिक नोटेशन में लिखंदासीं। पोइ तव्हां छा कंदव, हिन जा कुझु रूल्स आहिनि, पॉइंट असांजी हिते मौजूदु आहे, पॉइंट किथे आहे हिते असांजी पॉइंट मौजूदु आहे। ऐं हिकिड़ी शइ ॿुधायो ॿुधो, जॾहिं बि पॉइंट खे असां हिन तरफ़ यानी लेफ्ट हैंड साइड ॾांहुं छा लेफ्ट हैंड साइड ॾांहुं पॉइंट खे मूव कराईंदासीं त असांजो जेको पावर ईंदो 10 ते जेको पावर ईंदो उहो असांजो छा हूंदो पॉज़िटिव हूंदो, उहो असांजो पावर छा हूंदो पॉज़िटिव। इहे पॉइंटूं तव्हांखे यादि रखणियूं आहिनि, यानी लेफ्ट हैंड साइड ॾांहुं जॾहिं बि तव्हां पॉइंट खे फेराईंदो त तव्हांजो पावर छा ईंदो पॉज़िटिव ईंदो। जेकॾहिं इहो ई मिसाल जेकॾहिं मां हिते लिखां हीअं 0.0000015 ठीकु आहे, त हाणे पॉइंट असांजी किथे आहे हिन पासे आहे। हाणे इन पॉइंट खे तव्हां हिन पासे मूव कराईंदो ठीकु आहे। हाणे पॉइंट खे कहिड़े पासे पिया मूव करायूं राइट साइड ते ठीकु आहे, माना राइट हैंड साइड ॾांहुं पॉइंट खे जॾहिं बि मूव कराईंदो तव्हांजो पावर नेगेटिव बि लिखियो वेंदो ठीकु आहे। माना इहे 2 पॉइंट तव्हांखे यादि करणो, लेफ्ट हैंड साइड ॾांहुं खणी वेंदो त छा थींदो पावर पॉज़िटिव, राइट हैंड साइड ॾांहुं खणी ईंदो त नेगेटिव पावर। हाणे अचो हिनखे थोरो माना साइंटिफिक नोटेशन में लिखूं, हीअ पॉइंट आहे तव्हां हिन पॉइंट खे फेरा। हिकिड़ी शइ ॿुधो, साइंटिफिक नोटेशन में हिन जो माना जेको आहे सो स्टैंडर्ड जेको फॉर्म आहे न उन शइ खे थोरो अंडरस्टैंड कयो। स्टैंडर्ड फॉर्म असांजो छा आहे s × 10 पावर m ठीकु आहे। हिन फॉर्म में तव्हांखे इहा शइ लिखणी आहे, जेको आहे सो s माना लेस देन 1 हुजे ठीकु आहे। s तव्हांजो छा हुजे लेस देन 1 माना जेको आहे सो लेस देन 1 ऐं उनखां पोइ लेस देन 10 हुजे सॉरी ठीकु आहे, छा हुजे लेस देन 10 हुजे, माना 10 खां घटि हुजे, 10 न हुजे, 10 खां घटि थी वियो त पोइ असीं हुन शइ खे लिखंदासीं। हाणे ॾिसो हिते तव्हां हिन पॉइंट खे खणी अचो, हिकिड़ो दफ़ो फेरायोसि 1 2
3 4 5 6 7 8 घणा दफ़ा पॉइंट खे फेरायो अथव ऐं 4 जेको असांजो 10 खां घटि आहे न त हाणे माना हिते तव्हां पॉइंट खे घणा दफ़ा फेरायो वरी ॾिसो 1 2 3 4 5 6 7 8 घणा दफ़ा पॉइंट खे फेरायो अथव 8 दफ़ा ऐं फार्मूले में असां वटि 10 बि आहे जेतिरा दफ़ा हाणे पॉइंट खे तव्हां फेरायो आहे ओतिरा दफ़ा तव्हां पावर ॾींदो घणा दफ़ा फेरायो अथव पॉइंट खे 8 दफ़ा माना 8 दफ़ा तव्हां पॉइंट खे फेरायो आहे ऐं इहो 8 तव्हां पॉज़िटिव में लिखंदव छो जो पॉइंट खे कहिड़े तरफ़ पिया फेरायो लेफ्ट हैंड साइड ॾांहुं पिया फेरायो ठीकु आहे हिन एग्ज़ाम्पल खे ॾिसो हिन में असां छा था कयूं पॉइंट खे राइट तरफ़ पिया फेरायूं 1 2 3 4 5 6 हिते पॉइंट खे आणींदासीं ठीकु आहे हिते छो न छो जो हिते 15 वॾा थी वेंदा असांजा ठीकु आहे त हाणे 6 मरतबा असां पॉइंट खे फेरायो आहे त यानी 1.5 इंटू 10 रेज़ टू पावर घणा लिखंदासीं -6 लिखंदासीं छो -6 छो जो असां राइट हैंड साइड असां रूल पढ़ियो आहे त राइट हैंड साइड ॾांहुं जॾहिं बि पॉइंट खे फेराईंदासीं त असां वटि छा ईंदो नेगेटिव में पावर ईंदो ठीकु आहे मिसाल जेकॾहिं ॿियो को हिते तव्हां एग्ज़ाम्पल खणो ठीकु आहे हिन शइ खे थोरो लिखोसि ठीकु आहे हाणे हिनखे साइंटिफिक कहिड़ो बि हाणे जेकॾहिं अहिड़ी का रक़म अची वञे तव्हां हाणे करे वेंदो ठीकु आहे हिन पॉइंट खे फेरायोसि 1 2 3 4 माना 2 मरतबा असां जेको आहे माना 4 मरतबा पॉइंट खे फेरायो घणा दफ़ा 1 2 3 4 त हाणे पावर 10 ते घणो ईंदो 4 ईंदो ठीकु आहे जेकॾहिं इहो ई साॻियो हीअं पॉइंट में लिखियलु हुजे 0 0 0 0 ठीकु आहे 2 5 हुजे त हाणे पॉइंट खे तव्हां हिन तरफ़ फेरायो 1 2 3 4 5 6 यानी 2.5 इंटू 10 रेज़ टू पावर -6 ठीकु आहे नेगेटिव में पावर हेॾा पॉज़िटिव में पावर ठीकु आहे